हाँ जी, मुंहिंजो नालो डॉक्टर उमेश वाधवानी है ऐं तव्हां सभिनी जो स्वागत आहे यूट्यूब जी पहिरीं सिंधी न्यूट्रिशन चैनल ते। ही वीडियो आहे डायबिटीज़ जे बारे में। मां हिकिड़ी वर्कशॉप कई हुई जंहिंमें मूं तव्हां सभिनी खे सेखारियो कि तव्हां डायबिटीज़ कीअं मैनेज था करे सघो पंहिंजे खाधे में नंढड़ा नंढड़ा चेंजिस आणे करे। हिन वीडियो में तव्हांखे सभु ख़बर पई वेंदी। तव्हांजी फैमिली में कंहिंखे बि डायबिटीज़ आहे या तव्हांखे डायबिटीज़ आहे, हे वीडियो ज़रूरु ॾिसिजो। इलाही मज़ा आई हुई, ॻाल्हियूं ॿोलियूं कयोसीं, आखाणियूं ॿुधियूंसीं, हिन में विच में पाण डायबिटीज़ जे बारे में बि ॻाल्हियूं कयूं, मज़ा अची वई। वीडियो सुठो लॻे त लाइक कजो, अगर चैनल सब्सक्राइब न कई हुजे तो वो भी करे छॾिजो। भाउरनि भेनरुनि दोस्तनि यारनि सभिनी सां चैनल शेयर कजो ऐं व्हाट्सएप ग्रुप जॉइन करणो हुजे त मूं लिंक छॾी आहे डिस्क्रिप्शन में, त उनखे क्लिक करे तव्हां व्हाट्सएप ग्रुप बि जॉइन था करे सघो। लिंक न जॉइन करे सघो त मूंखे व्हाट्सएप कयो, मुंहिंजो नंबर मूंखे छॾियो आहे। तव्हां मूंखे इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सभिनी जॻह ते बि फॉलो करे था सघो। मुंहिंजो नालो डॉक्टर उमेश वाधवानी आहे। तव्हां हीअ वीडियो ॾिसो, एंजॉय कयो ऐं आउं तव्हां सां मिलां थो नेक्स्ट वीडियो में। ते ताईं ध्यानु रखो पंहिंजो। ही सभु जेकी बि कंडीशन आहिनि न, उनखे पाण चवंदा आहियूं लाइफस्टाइल कंडीशन। लाइफस्टाइल मतिलबु पंहिंजी दैनिक क्रिया जेको पाण रोज़ सुबुह मां उथी करे राति जो सुम्हण ताईं पाण जेकी बि एक्टिविटीज़ कंदा आहियूं, जेको बि पाण खाधो पीतो खाईंदा आहियूं, उन जे कारण ई वस्तु थी वई तव्हांखे। डायबिटीज़ कोई इन्फेक्शन कान्हे कि कोरोना लॻियो आहे तव्हांखे डायबिटीज़ थी। न, डायबिटीज़ पंहिंजी आदतुनि जे कारण पाण खे थियो आहे। त उहा आदतूं पाण सुधारंदासीं त डायबिटीज़ रिवर्स भी थी तो सके। सेम विद पीसीओएस। नाउ पीसीओएस जेके न खबर हुजे, पीसीओएस हिकिड़ी कंडीशन है जेकी लेडीज में थींदी आहे खाली। त जीअं जीअं तव्हांजा पीरियड चालू थिया ऐं पीरियड बंदि थींदा, उहा जेकी एज आहे उन एज में हिकिड़ी कंडीशन थींदी आहे जंहिंमें ओवरीज में प्रॉब्लम थी वेंदी आहे। पाण डिस्कशन तो डिटेल में वञण जी ज़रूरत कान्हे। आऊं त हिन सिंपल प्रिंसिपल में मञंदा आहियां। तव्हां सभिनी नी वस्तु ॿुधी हूंदी न कि आम खाते हैं ना गुठलियां क्यों गिननी है, सुना है ना। तो Yes, पाण yes. हुन में ई आऊं, मुंहिंजो इहो ई कमु आहे कि भई पाण कॉम्प्लिकेशन में टेक्निकलिटीज़ में कान वेंदासीं कि भई डायबिटीज़ जो कॉम्प्लिकेशन छा आहे, ब्लड शुगर लेवल घणो हुजणो खपे, कहिड़ा रिपोर्ट कराइणा आहिनि, घणी दवाऊं। पाण सिधो सोल्यूशन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। पर सोल्यूशन सम्झण लाइ पाण सम्झणो पवंदो कि डायबिटीज़ पाण थींदो छो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। त कंहिं ख़बर आहे छा, केरु मूंखे एक्सप्लेन करे ॿुधाईंदो छा शुद्ध सिंधी में कि डायबिटीज़ आहे छा? कंहिंखे डायबिटीज़ हूंदो आहे त पाण कीअं हुनखे एक्सप्लेन कीअं कंदा आहियूं कि भई शुगर जो प्रॉब्लम आहे, ॿियो छा चवंदा आहियूं पाण? मिठो घटि खाइणु खपे। मिठो घटि खाइणो खपे। हाँ। पर डायबिटीज़ आहे छा? लाइक कहिड़ी बला जो नालो आहे डायबिटीज़? आहे छा? अच्छा, सही या ग़लति जवाब भुलिजी वञो, तव्हांजी सम्झ में छा आहे उहो? व्हाट इज इट? ओके, Kiara is saying your body doesn't produce enough insulin. Shalu is saying less secretion of the gland. Now तव्हां सभिनी खे न वरी शालू ऐं कियारा स्पेशली तव्हांखे ऐं ॿियनि सभिनीनि खे ॿुधाए छॾां कि हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो नालो आहे रामू काका। पाण सिंधी नालो था ॾियूं हुनखे भुगड़ोमल। ठीकु आहे, भुगड़ोमल। हाणे जेको भुगड़ोमल आहे न, मूंखे भुगड़ोमल ऐं बसरमल इलाही वणंदो आहे। सिंधी नाला ई ॿ जेका आहिनि न, आई लव दिस नेम। ऐं बसरमल आहे न, उनखे हेल्थ सां कोई लेवा देवा कान्हे। पाखे बसरमल खे या भुगड़ेमल खे सम्झाइणो आहे कि भई डायबिटीज़ छा आहे, त हुनखे इंसुलिन ख़बर कान पवंदी, हुनखे ग्लैंड ख़बर कान पवंदी। मूंखे शुद्ध सिंधी भाषा में कंहिंखे ख़बर पवणी हुजे, मूंखे आशा आंटी खे सम्झाइणो आहे या मूंखे प्रदीप खे ऐं कीअं सम्झाईंदुसि, उहो मूंखे परसेप्शन खपे। तव्हांखे ख़बर हुजे, तव्हां ट्राई करणु चाहींदा हुजो त ॿुधायो, न त मूं वटि आहे न हिकिड़ी मस्तु आखाणी आहे। उहा आखाणी ॿुधंदासीं न, पाण ख़बर पई वेंदी कि डायबिटीज़ छो थींदा। अने हिकु दफ़ा उहा पाण खे ख़बर पई वई न, त सोल्यूशन वेरी ईज़ी आहे, काफ़ी ईज़ी। केरु ट्राई कंदो? केरु ॿुधाईंदो मूंखे? इशिका तूं ई ॿुधाईंदी, हल ॿुधाए मूंखे। व्हाट इज योर परसेप्शन ऑफ डायबिटीज़? डायबिटीज़ छा आहे? एक्चुअली यार कैसे बताऊं, लाइक आई एम कंफ्यूज। लाइक सिंधी में आई कांट एक्सप्लेन कि क्या होता है डायबिटीज एग्जैक्टली। हिंदी में बता दे। आई थिंक बॉडी में वो कुछ शुगर की जो एक होती है लाइक मात्रा, वो बढ़ने के कारण ऐसे मोस्टली बोलते हैं कि डायबिटीज होता है। एंड इज इट ओके? Yeah.
आई मीन आगे और एक्सप्लेनेशन है तो बताओ। नहीं, हो गया मेरा। हो गया, ओके ठीक है चलो। शुगर हमें खाने में से कहाँ से मिलती है? ताकि छामा शुगर मिलनी है। Different kinds of fruits and sugar, obviously, फ्रूट्स, and sugar शुगर, and क्या बोलते हैं? ओके प्रदीप सेइंग Fruits कार्ब्स and मिसिंग। things. तो प्रदीप कार्ब्स जो एग्जांपल ॿुधायो मूंखे त सभिनीनि खे ख़बर पए। छोके प्रॉब्लम छा आहे कि पाखे ईअं लॻंदो आहे कि खंड जेकी आहे न पाण चांहि में पाईंदा आहियूं उहा शुगर आहे, Hmm. पाखे ईअं लॻंदो आहे। पर शुगर शुगर पाखे इलाही अलॻि अलॻि वस्तुनि मां मिलंदी आहे। जीअं प्रदीप चयो न कार्बोहाइड्रेट्स मां शुगर मिलंदी आहे। हाणे कार्बोहाइड्रेट्स आहे न इलाही प्रकार जा आहिनि। पंहिंजो सॼो खाधो सॼो ॾींहुं कार्बोहाइड्रेट सां भरिजियल आहे। चांवर, हाणे चांवर थी वियो हिकु प्रकार जो अनाज, राइट? त ॿिया अनाज कहिड़ा आहिनि? कणिक, मकाई, बाजरो, ॿियो जेका बि अनाज आहिनि न हिननि सभिनीनि मां तव्हांखे शुगर मिलंदी आहे। Okay. सब कार्बोहाइड्रेट्स, एवरीथिंग। सो मैदो, या मैदो छा आहे? मैदो कणिक ई त आहे। कणिक मां जेकी बि सुठी क्वालिटी आहिनि उहो कढी छॾो, जेको पाउडर बचंदो उहो मैदो आहे। तंहिंजे लाइ चवंदा आहिनि मैदो तव्हांजे लाइ ख़राबु आहे। छोकी कणिक तव्हांजे लाइ ख़राबु कान्हे। कणिक मां जेकी बि सुठी वस्तु आहिनि उन्हनि खे तव्हां ॿाहिरि कढी छॾींदा ऐं उहो जेको पाउडर आहे अच्छे कलर जो हुन मां तव्हां वस्तु ठाहे करे खाईंदा त तव्हां लाइ ख़राबु आहे। पर मैदो सुठो आहे ख़राबु आहे उहो अॼु जो टॉपिक कान्हे। अॼु जो टॉपिक आहे शुगर छा आहे। त तव्हां चवंदा कि ब्लड में शुगर वधी वञे हुनखे पाण डायबिटीज़ चवंदा आहियूं। त पाण वधंदी किथां? पाण बॉडी ख़ुदि त शुगर ठाहींदो कान न, पाण ॿाहिरां खां खाईंदासीं त वधंदी न शुगर। पाण ख़बर पवणी खपे न कि शुगर आहे छा। पंहिंजे दिमाग़ में ईअं आहे कि जेकी मिठी वस्तु आहिनि न, खंड थी वई या चॉकलेट बिस्किट थी वियो, आइस्क्रीम थी वई, मिठाइयूं थी वयूं, हिननि सभिनीनि मां पाण खे शुगर मिलंदी आहे। पर सच्चाई इहा आहे कि हुननि में त शुगर आहे ई आहे, पर ॿी जेकी वस्तु पाण ॻाल्हायूं था न, कणिक, कणिक मां जेतिरी बि वस्तु ठाहींदियूं आहिनि हुन में शुगर अथव। चांवर, भाॼियूं, फ्रूट्स, पोइ पंहिंजी जेकी मिठी ॿियूं वस्तू आहिनि जेके पाण हेल्दी सम्झंदा आहियूं, माखी, गुड़। Maki has sugar. माखी 100 ग्राम माखी, 100 ग्राम शुगर, कोई कुछ है ही नहीं उसके अंदर और कुछ। तो Okay. पोए गुड़, राइट? गुड़ शुगर, ठीक है। बट टेंशन लेने की जरूरत नहीं है। आउं हीअं कान थो चवां कि सुभाणे खां इहे वस्तु सभु खाइण बंदि करे छॾो, पाण खाईंदासीं छा? Obviously. भाई सुबुह थींदी आहे कोकी सां। कोकी कणिक मां ठाहींदी आहे। तव्हांखे पोइ शनि रवि खपे दाल पकवान। बरसाति पए त पोइ मम्मी पकोड़ा तर, है ना? तो आउं कान थो चवां कि सुभाणे खां तव्हांखे सभु वस्तु बंदि करणी आहे, पर तव्हांखे सम्झणो आहे कि ही वस्तुनि सां पंहिंजी बॉडी में वञी थींदो छा आहे। त पहिरीं वस्तु तव्हां सम्झी वठो, शुगर ख़ाली खंड में कान्हे, शुगर हिननि सभिनीनि वस्तु में जेकी मूं तव्हांखे चयो। हाणे हिन में कुझु वस्तु सुठियूं आहिनि, कुझु ख़राबु आहिनि, उन्हनि जे मथां पाण पुॼूं था। पर हाणे पाण ॻाल्हायूं था डायबिटीज़ आहे छा, तव्हांखे कीअं ख़बर पवंदी कि डायबिटीज़ आहे। त हुन लाइ पाण खे सम्झणो पवंदो कि ही जेकी पाण शुगर वारी वस्तु आहिनि न, कणिक, चांवर, पटाटा, भाॼियूं, मैदो, फ्रूट्स, वेजिटेबल्स, ही सभु पाण जेॾीमहिल बि खाईंदा आहियूं न, त तव्हांजी बॉडी में जीअं ई अंदरि वेंदो न, त तव्हांजी बॉडी में हिकिड़ो केमिकल रिलीज़ थींदो आहे। तव्हां ॿुधियो हूंदो हुनजो नालो इंसुलिन। ॿुधियो तव्हां? जीअं आशा आंटी चयो कि भई आउं 12 खां इंजेक्शन पाईंदीसि इंसुलिन। पर इंसुलिन जो नालो ॿुधियो आहे पाण सभिनी? Yes. Yeah. कंहिंखे ख़बर आहे इंसुलिन जो कमु छा आहे? उहा ख़बर कान्हे। तव्हां हू वेठो आहे न ही पुटु गुजरात में, ॿुधाईंदो तव्हांखे, टेंशन ई कान्हे। ठीकु आहे। त तव्हां मूंखे कोई कंहिंखे एक्सप्लेन करणो आहे छा कि इंसुलिन जो कमु छा थो हुजी सघे? वापसि तव्हांखे भुॻड़े मल खे सम्झाइणो आहे, त मूंखे कॉम्प्लिकेटेड वर्ड्स न ॾिजो। सिंपल सिंपल साधारण भाषा में केरु ॿुधाईंदो इंसुलिन जो कमु छा आहे? नॉर्मल थींदी आहे। शुगर नॉर्मल थींदी आहे, पर शुगर नॉर्मल थींदी आहे उहो त रिज़ल्ट थी वियो कि भई इंसुलिन पंहिंजी बॉडी में वियो, उन कुझु कयो त शुगर पंहिंजी नॉर्मल थी वई। पर उन छा कयो?
पंहिंजी बॉडी में वञी करे। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इंसुलिन खाली इंजेक्शन मां कान मिलंदो आहे, तव्हांजी बॉडी में नॉर्मली शुगर इंसुलिन हूंदो आहे। तव्हां ॼाईंदा आहियो न, पाण ॼाईंदा आहियूं त पंहिंजे पेनक्रियास इंसुलिन ठाहींदी आहे। यस, थैंक यू सो मच कंचन। पंहिंजी बॉडी में न हिकिड़ो ऑर्गन आहे पेट जे पासे में, हिते ही जेको पेट आहे हिनजे पुठियां हिकिड़ो नंढड़ो सो ऑर्गन आहे, हुनखे चवंदा आहिनि पैंक्रियास, नालो यादि न रख, ठीकु आहे। पैंक्रियास मां हिकिड़ो केमिकल रिलीज थींदो आहे इंसुलिन। इंसुलिन तव्हांजी बॉडी में जेकी बि पाण शुगर खाधी आहे न, उनखे कम ते लॻाईंदो आहे। त तव्हां पुछंदा हुनजो कमु छा आहे? शुगर खाईंदा आहियो न, शुगर पाखे ताक़त ॾींदी आहे कमु करण लाइ। त तव्हां सुबुह मां उथिया, हुनखां पोइ राति जो सुम्हिया, हुन ताईं जेको बि तव्हांजो कमु आहे न, तव्हां हाउस वाइफ आहियो त सुबुह मां उथो था, घर जो खाधो ठाहियो था, पट ॿुहारा थी विया, बासण मलिया, ॿारनि खे तयारु कयो, जेको बि तव्हां कमु कयो था उन लाइ तव्हांखे जेकी एनर्जी खपे उहो तव्हांजी शुगर मां ईंदी। तव्हां ऑफिस ते वञो त ऑफिस जो जेको कमु आहे, दुकान ते वञो त दुकान जो जेको, तव्हांजे ॾींहं में जेका बि कमु आहिनि न, उहा शुगर सां थींदा आहिनि, उहा एनर्जी उन सां ईंदी आहे, ठीकु आहे। त हाणे मूं कुझु खाधो, उन शुगर खे तोड़े करे, जेको खुराक मूं खाधो आहे उनखे तोड़े करे उनखे कम ते लॻाइण जो जेको कमु आहे न, हू इंसुलिन जो आहे। हाणे पाण लॉजिकली वीचारंदासीं कि तव्हांजी बॉडी में अगरि इंसुलिन कान आहे त छा थींदो? तो ऑब्वियसली डायबिटीज होने वाली है। नहीं, डायबिटीज तो बात की बात है, शुगर का क्या होगा? स्टोर हो जाएगी अपनी बॉडी में। ऑफ कोर्स, बिकॉज वो शुगर जो कम है, शुगर के हलो पंहिंजी हिकिड़ी दुकान है, ठीक है, दुकान ते पाण माण्हू रखियो आहे, उन माण्हूअ खे पाण कम उन जो कम निकिरे न, उन लाइ पाण हिकिड़ो मैनेजर रखियो आहे। मैनेजर उनखे ॿुधाईंदो कि भाई हिते वञी करे ही तोखे कमु करणो आहे। तो उहो मैनेजर अॼु दुकान ते कान आयो आहे, त उहो माण्हू त नवरो वेठो आहे न, कुझु करे कान पियो। त तव्हां शुगर खाओ पिया, पर कोई कारण सर तव्हांजी बॉडी में इंसुलिन कान्हे, त शुगर उते जी उते आहे, त हुनजो लेवल वधंदो वेंदो, छोकी तव्हां वापरे कान था सघो हुनखे, तंहिंजे लाइ तव्हांजो ब्लड शुगर मथे वेंदो आहे, सम्झा? त डायबिटीज़ हिकिड़ी हीअ कंडीशन आहे जंहिंमें तव्हांजी बॉडी में इंसुलिन या त ठहे कान थो, पैंक्रियास जेको ऑर्गन आहे न, उहो इंसुलिन खे ठाहे ई कान थो, तो ठाहे थो पर इंसुलिन कोई कारण सां कम नथो करे। आखाणी मूंखे ॿुधायो, तव्हांजे घर में कम वारी अचे पई हींअर? कंहिंजे घर कम वारी अचंदी आहे हींअर? कंहिंजे घर न? छा ॻाल्हि है? इशिका आती है कि नहीं? आती है, काम वाली बाई आती है। नाम, बाई का नाम बताओ। लता दीदी बुलाते हो, मासी बुलाते हो? लता दीदी। ओके, ठीक है। तो हाणे पाण ॿुधूं था इशिका ऐं लता जी आखाणी, मजा ईंदी, ठीक है। इशिका हींअर घर वेहंदी आहे, सॼो ॾींहुं घर मां कमु करे पई या पढ़ाई करे पई ख़बर कान्हे, पर घर वेठी आहे, हुनखे सॼो ॾींहुं लैपटॉप ते वेठो कुझु न कुझु करे पई। हाणे लता आहे न, जेको लता खे इलाही कम अथसि, इलाही हू भाॼी कटाइण में बि हेल्प कंदी आहे, बासण बि करे, पोइ हंध बि छंडे वठे, ऐं कपिड़ा बि धोईंदी, सभु कम अथसि हुनखे इलाही। पर इशिका खे जेॾी महिल बि पाणी पीअणो हूंदो न, त हू चवंदी आहे लता दीदी मूंखे पाणी पियार, त हू ग्लास खणी करे ईंदीसि ऐं ॾींदीसि, बरोबर न इशिका? हाणे इशिका कमु करे पई ऐं हिनखे पाणी पीअणो हुअसि, त लता खे चए थी लता दीदी पाणी ॾे, ग्लास खणी आईसि, हिनखे ॾिनईसि। वरी 15 मिंट थिया न, त वरी चए थी लता दीदी पाणी ॾे, त वरी आई, वरी अधु कलाक खां पोइ लता दीदी पाणी ॾे, 15 मिंट खां पोइ ॾींहं में 100 दफ़ा हू वेचारी पंहिंजो कमु करे पई ऐं हीअ चएसि थी पाणी ॾे, पाणी ॾे, पाणी ॾे, सॼो ॾींहुं इहो ई कमु। हाणे छा लॉकडाउन हले पियो, लता वटि ॿियो कोई कमु कान अथसि, पगार बि हिन खां मिले पियो, त हू जॉब छॾे वेंदी कान लता, हलाईंदी महीनो, 2 महीना, 3 महीना, 6 महीना, साल, शायदि साल ताईं रोज़। ही त सुधरे कान थी, हीअ आड़सू थींदी वई आहे, हीअ चए थी मूंखे पाणी ॾे, पाणी ॾे, पाणी ॾे, हू लता बि हैरान थी आहे। हाणे साल खां पोइ थींदो छा, आशा आंटी ॿुधजो हा, साल खां पोइ छा थींदो, 2 पॉसिबिलिटी आहिनि। लता इशिका खे फोन कंदी कि
दीदी तव्हां आहे न मूंखे ॿियो कमु करणु ॾियो कान था ऐं सॼो ॾींहुं तव्हां मूंखे पाणी था घुरायो त आउं जॉब छॾां थी, मूंखे कान आहे अचणो जॉब, क्विट। ठीकु आहे, हाणे तव्हां ॿी ॻोल्हे वठो कम वारी। ॿी पॉसिबिलिटी इहा आहे की हू कम ते ईंदी सुभाणे, हू पंहिंजो कमु करे पई, ॿुआरी पाए पई ऐं इशिका बि हाणे मूंखे पाणी पिया, त हू ईंदी इशिका वटि, इशिका खे चवंदी की मूंखां ॿिया कम ई पाणी तूं खणी वठ, ऐं ॿिया कम कंदी, तोखे पाणी कान पियारंदी। ठीकु आहे, सम्झ पई आखाणी, कुझु कंफ्यूजन आहे? लता दीदी आहे न, हू इंसुलिन आहे। Okay. इशिका उनखे चएसि थी न कि भाई पाणी प्यार, उहो न मतिलबु आहे इशिका खाए थी खंड या शुगर, खाली खंड न, शुगर वारी जेकी बि वस्तु पाण ॻाल्हायूंसीं न उहा। ठीकु, तव्हांखे ॾींहं में स्पेसिफिक अमाउंट ऑफ कार्बोहाइड्रेट्स खपे, माना तव्हांजे गणतरी जा फुल्का खपनि, गणतरी जा चांवर खपनि, गणतरी जा फ्रूट, उहो स्पेसिफिक आहे। तव्हांजी उमिरि, तव्हांजी हाइट, वेट, तव्हांजी फिजिकल एक्टिविटी, तव्हां केतिरो हलन चलन कयो था, उनजे मथां तव्हांखे स्पेसिफिक अमाउंट खपे। तव्हां सॼो ॾींहुं जेॾी महिल बि मन थियो उन टाइम तव्हां खंड खाधी, फ्रूट खाधो, मिठाई खाधी, चॉकलेट खाधी, मैदो खाधो, ही खाधो, हू खाधो, माना तव्हां छा पिया करो, तव्हां लता खे चओ था पाणी ॾे, पाणी ॾे, पाणी ॾे, पाणी ॾे, मतिलबु तव्हांजी बॉडी खे चओ था कि इंसुलिन ॾे, इंसुलिन ॾे, इंसुलिन ॾे, इंसुलिन ॾे। इंसुलिन जो कमु आहे उन शुगर खे कम ते लॻाइणो न। तव्हां जेॾी महिल बि शुगर खाईंदा तेॾी महिल तव्हांजी बॉडी खे इंसुलिन ठाहिणो पवंदो, त हू तव्हांजी बॉडी खे उन शुगर खे कम ते लॻाईंदी। पर तव्हां हुनखे एॾो कमु ॾेई छॾियो त हिकु ॾींहुं छा थियो कि तव्हांजो पेंक्रियास चए थो कि भई आउं हाणे जॉब कान कंदुसि, आई क्विट। Okay. ही आहे तव्हांजो डायबिटीज़। लता कमु छॾे वई आहे, उहो तव्हांजो डायबिटीज़ आहे। ठीकु आहे, ॿी पोज़ीशन आहे लता रुसी वई आहे। हू अचे थी कम ते पर चए थी आउं खंड कान मैनेज कंदी, साईं शुगर मूंखे पाणी पियारणो ई कान आहे तव्हां। ठीकु आहे, लता रुसी। त ही ॿ पोज़ीशन, ही ॿ अलॻि अलॻि टाइप आहिनि। ॿिन्हिनि में तव्हांखे करणो छा आहे? तव्हांखे इंसुलिन, तव्हांजी लता छॾे वई त हाणे तव्हांखे छा, तव्हांखे ॿी वारी कम वारी आणणी पवंदी न। Obviously. That is इंसुलिन जा इंजेक्शन हणणा पवंदा ॿाहिरि खां। ठीकु, इहो अगरि रुसी वई आहे त हुनखे तव्हांखे मञाइणो पवंदो। मनाईंदासीं कीअं? लता रुसी वई आहे, आई आहे कम ते, तव्हां हुनखे छेड़ियोसि पिया, लता पाणी ॾे न। चवंदी मूं तोखे न चयो आहे, तूं घड़ी घड़ी छो पियो पाणी घुरी। हीअं तव्हां मञाए कान सघंदा। त तव्हांखे अगरि हुनखे मञाइणो आहे त तव्हांखे हुनखे ॿियो को बि कमु ॾियणो हुजे, ॾियोसि पर पाणी न घुरोसि हुन खां। पाणी न। ठीकु आहे, त 1 महीनो 2 महीना 3 महीननि खां पोइ शायदि हू मञी वेंदी। Okay. सम्झ आई छा पियो चवां? हाणे पाण नॉर्मल वापसि सां शुगर जी भाषा में ॻाल्हाईंदासीं, न त तव्हांजे दिमाग़ में सॼो ॾींहुं लता ऐं इशिका घुमंदा रहंदा। ओके, हा, शुगर तव्हां सभु छा छा ॿुधियो आहे? मूंखे ॿुधायो न, डायबिटीज़ खे सुठो करण लाइ ही खाइणो खपे, हू न खाइणो खपे, छा छा ॿुधियो आहे तव्हां मार्केट में? करेले का जूस is करेले का this for जूस, diabetes. Yeah. ॿियो छा ॿुधियो? मेथी जो पाणी, मेथी जा दाणा ॿुधे? Yeah. मेथी। मेथी दाना, मेथी दाना या और रात में भिगा कर फिर सुबह दाने के साथ पी जाओ। हाँ, पानी पी जाते। ठीक है, ॿियो कुछ? गिलोय की लकड़ी, नीम, कड़वी नीम, कड़वा नीम, हाँ, और पत्ता खाइणा, कौला पत्ता खाइबा आहिनि। हाँ, वो भी। ॿियो एलोवेरा जो ॿुधियो? एलोवेरा, गिलोय जी लकड़ी में पानी। हाँ, पोइ उहा छा चवंदा आहिनि, दालचीनी। दालचीनी कान ॿुधिया तव्हां? दालचीनी त नीला चवंदा आहिनि न, उहो त कोलेस्ट्रॉल लाइ हूंदी आहे दालचीनी सुठी। तज कोलेस्ट्रॉल बि कनेक्टेड ई आहे, पाण ॾिसंदासीं हुनखे, ॻाल्हाईंदासीं। ओके, पर ई छा आहे वरी? पनीर के फूल का पानी, पनीर हू छा हूंदो आहे वरी? पनीर सुको पनीर किराने ते मिलंदो आहे। अच्छा, रात में पिया करे सुबुह जो पीअणो पवंदो पाणी, हुन सां बि यानी नॉर्मल थींदी आहे। अच्छा, ओके, ठीकु आहे। जामुन जी गुठलियुनि जो पाउडर पीअंदा आहिनि। हाँ, जामुन जे गुठलियुनि जो पाउडर, यस। ओके,
तो ही जेकी भी वस्तु आहिनि न, तव्हां भले ॼमूं जामुन खाई बि था सघो, वो बि हा। सुठी, ठीकु आहे। हीअ जेकी बि वस्तु पाण चयूंसीं न, तव्हां करेलो थी वियो, निम थी विया, या तव्हांजी सिनेमन थी वियो, या मेथी जा दाणा थी विया, या जामुन थी विया, इहा न टेम्पररी तव्हांजी ब्लड शुगर लेवल खे कंट्रोल कंदो, ठीकु आहे। त तव्हां हुनखे रेगुलरली हुनखे खाईंदासीं त तव्हांजी ब्लड शुगर लेवल कंट्रोल में रहंदी। हुनजो मतिलबु हीअ कान्हे की तव्हां लता खे मनाए छॾियो आहे या लता वापसि अची वई, ठीकु आहे। तव्हांखे डायबिटीज़ त आहे अञा बि, पाण हींअर ॻाल्हायूं पिया डायबिटीज़ खे पाण मैनेज कीअं करिणो आहे, की पाण गोरियूं छॾे छॾूं, ठीकु। उन लाइ पाणखे आहे न सभिनी खां पहिरीं जेकी बि शुगर जी लिस्ट आहे न, हाणे आउं शुगर खे शुगर कान कंदो, सां चईंदुसि कार्बोहाइड्रेट, बिकॉज जेतिरा बि कार्बोहाइड्रेट आहिनि उहे सभु शुगर आहिनि। तव्हां अॼु वरी खां ॿुधी वठो, इहे आउं रिकॉर्ड बि कयां थो त तव्हांखे रिकॉर्डिंग बि मोकिलंदुसि, सभु कार्बोहाइड्रेट शुगर आहिनि, एवरीथिंग। पर उनमें कुझु कार्बोहाइड्रेट आहिनि न, उहे सुठा आहिनि ऐं कुझु ख़राब आहिनि। उहो पाण डिसाइड कीअं कंदासीं? सिंपल आहे, छो कि कार्बोहाइड्रेट्स तव्हांजे लाइ ख़राब तॾहिं ई थींदा जॾहिं तव्हां उन्हनि खे वापरंदा कान, ठीकु आहे। त तव्हांखे शुगर खाइणी आहे, पर उनखे तव्हांखे यूटिलाइज़ करणी पवंदी। तव्हां यूटिलाइज़ कान कंदा त तव्हांखे प्रॉब्लम थींदो। सम्झो तव्हां छा पियो चवां ते? त उन लाइ पंहिंजी बॉडी आहे न ॿ टाइप जा फिज़िकल एक्टिविटी कंदी आहे। पाणखे एनर्जी ॿ वस्तुनि लाइ खपंदी आहे। हिकु शारीरिक हलन चलन लाइ, पाण पंधु करणु वियासीं, एक्सरसाइज कईसीं, या ॾींहं में जेका बि फिज़िकल पाण कमु कयूं था। पर इलाही माण्हू आहिनि जेका मूं वांगुरु आड़सू आहिनि, सॼो ॾींहुं पलंग तोड़नि पिया वेठा ॿियो कुझु कमु करणो अथनि कान, ठीकु आहे। त उहो कुझु बि फिज़िकल कमु कान कनि, पर उन्हनि खे बि एनर्जी खपे, छोकी उहे जीअरा त आहिनि न। पाण धरती ते बोझ थी करे त वेठा ई आहियूं, कुझु कमु कान। मज़ाक पियो कयां, कोई सीरियसली न करिजो मूंखे। पाण सभु वेठा आहियूं, पाणखे जीअण लाइ बि त वस्तु खपनि न। पंहिंजो ब्रेन हले पियो, पंहिंजा लंग्स, पंहिंजो हार्ट, पंहिंजो लिवर सभु कमु कये पियो न। त उन्हनि सभिनीनि लाइ बि पाणखे एनर्जी खपे, ठीकु आहे। त तव्हांखे शुगर या कार्बोहाइड्रेट्स कंप्लीटली बंदि कान्हे करणो, पर तव्हांखे ओतिरो ई खाइणो आहे जेतिरो तव्हां यूज़ करे सघो। तव्हांजो बेठाड़ो जीवन आहे, सेडेंटरी जीवन आहे, त तव्हां इलाही कान था खाई सघो। त सोल्यूशन छा थींदो? फिजिकल एक्टिविटी वधायो या त शुगर खाइण घटि कयो। लॉजिक समझ में आ रहा है? हाँ। बस शुगर खाया, कार्बोहाइड्रेट खाया, इट्स एन इमीडिएट ट्रांजेक्शन। तुमने खाया और तुम्हारी बॉडी को उसको यूज करना है। अगर तव्हां उनखे यूज कान कंदा त तव्हांजे ब्लड शुगर लेवल मथे वेंदा। ब्लड शुगर लेवल मथे वेंदा त तव्हांखे ख़बर आहे डायबिटीज़ में छा छा प्रॉब्लम थींदा आहे। बुख वधीक लॻंदी, प्यास वधीक लॻंदी, तव्हांजे फटीक रहंदो, सॼो ॾींहुं थकान लॻंदी, तव्हांखे यूरिनेशन घड़ी घड़ी वञिणो पवंदो, राइट। ही सभु सिम्टम्स ब्लड शुगर लेवल मथे वञण लाइ। तव्हांजो ब्लड शुगर लेवल मथे वेंदो, पर तव्हां खाईंदा जेतिरो ज़रूर आहे ऐं उनखे यूटिलाइज़ कंदा त ब्लड शुगर लेवल मथे कान वेंदो, ठीकु आहे। त पहिरियों सजेशन ही आहे तव्हांजे लाइ कि तव्हां चांवर, फुल्को ऐं जेकी बि मिठी वस्तू आहिनि उनजो प्रमाण तव्हांखे लिमिट करणो आहे। ऐं ईअं कान थो चवां बंदि करे छॾियो। तव्हां 5-7 फुल्का, तव्हांखे ख़बर आहे हिकु फुल्के जे अंदरि आहे न तव्हांखे 20 खां 25 ग्राम शुगर मिलंदी आहे। ऑन एन एवरेज 20 खां 25 ग्राम तव्हांखे शुगर मिलंदी आहे हिकु फुल्के मां। पाखे छा लॻंदो आहे, मूं त चांहि में खंडु पाती कान्हे। मूंखे इलाही क्लाइंट मूंखे चवंदा आहिनि, सर आउं 2 चांहि पीअंदी आहियां सुबुह खां ऐं खंडु पायां ई कान। पोइ आउं पुछांसि न भई रोटी में छा खाधे, मूं 7 फुल्का खाधा। 7 फुल्का माना तव्हांखे ख़बर पवंदी 7 फुल्का। ऐं ॿियो छा थींदो आहे कि पाखे ईअं आहे कि आउं घर जी रोटी खाधी, आउं ॿाहिर जो त खाई कान, आउं बसि घर के गारंटी ॾिनी कि घर जो खाधो हेल्दी आहे। त घर जे खाधे में तव्हां सुबुह मां लाइक ही जेकी बि वस्तू आहिनि शुगर आहिनि, त पाखे हुनजो प्रमाण पाखे घटि करणो आहे।
तो तव्हां 4 फुल्का खाईंदा हुजो त हुनखे 2 कयो, एॾा चांवर खाईंदा हुजो हुनखे थोड़ा घटि कयो, ठीकु आहे। ही पहिरियों आहे। ऐं अञा बि नथो चवां कि तव्हांखे बंदि करिणो आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ ॿियो सवाल थींदो कि भई 4 फुल्कनि जी आदत आहे त बुख त लॻंदी न, 2 करे छॾंदा त पोइ तव्हां बुखे मरी वेंदीसि, ज़रूरु कान्हे। छोकी हिन खां पोइ ईंदो आहे ॿियो सोल्यूशन आहे जेको इंडियन माण्हुनि खे न प्रॉब्लम आहे जंहिंसां। प्रोटीन जो नालो ॿुधियो अथव? छा मां मिलंदो आहे तव्हांखे प्रोटीन? दाल मां, दाल पनीर मां, पनीर। ओके, पहिरीं पूजा हींअर ई मूंखे पॉज करणो पवंदो छोकी सभु जेके लॻंदो हुजे न कि दाल मां प्रोटीन मिलंदो आहे, कढी छॾो पंहिंजे दिमाग मां। पनीर यस, दाल कढी। पनीर तो बोला ना मैंने। हाँ, पनीर 100%। पर आपने पहले दाल से शुरुआत की ना, ये एक हाँ, दाल है, इसलिए मैं अभी से आपको क्लियर कराना चाहता हूँ कि अपने दिमाग में से दाल निकाल दो। दाल प्रोटीन नहीं है, दाल में थोड़ी सी प्रोटीन है, थोड़ा सा, ठीक है। अच्छा। हाँ, हाणे पाण ॾिसो, दही में भी प्रोटीन आहे न, दही में। हाँ, दही भी सुठी आहे यार। दही, दूध, दही आहे, बेदा आहिनि, मशरूम भाॼी आहे, हुनमें तव्हां सोयाबीन अथव, स्प्राउट आहिनि, चणा, मूंग, राजमा, छोले, हिननि सभिनीनि में सोया। काले चने ऑल्सो है, यस, है ना? जितने भी अलग अलग टाइप के चने हैं ना, काला, हरा, पीला, नीला, जो भी है, सब चने इज रिच इन प्रोटीन। कठोड़ चवंदा आहियो न पाण उन्हनि खे, कठोड़, हाँ। all the कठोड़ rich in protein, not the lentils। जेका भी खोराक आहिनि न पंहिंजा, उन्हनि सभिनीनि में थोड़ो टे वस्तु हूंदियूं आहिनि, कार्ब्स, प्रोटीन ऐं चर्बी, सभिनीनि में, ठीकु आहे। पर हिकु खोराक में कहिड़े कॉम्पोनेंट जो प्रमाण वधीक आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, बादाम, है न, बादाम मां पाण खे छा मिलंदो आहे? चर्बी मिलंदी आहे, प्रोटीन मिलंदो आहे, या शुगर मिलंदी आहे? तव्हांखे छा थो लॻे? फाइबर। ओके, बादाम चर्बी मिलंदी आहे। हिकु बादाम आहे न, 50% चर्बी आहे हुनमें। पर ढलण जी ज़रूरत कान्हे, बादाम मां जेकी चर्बी मिलंदी आहे वो इलाही मस्त चर्बी आहे, गुड रहती है, गुड। हाँ, गुड फैट होता है वो। पर आउं चवण जी ये तो ट्राई कयां कि कोई भी खुराक आहे न, उनमें टे वस्तु हूंदियूं आहिनि, कार्ब्स, प्रोटीन्स ऐं फैट। उनमें कहिड़ी वस्तु जो प्रमाण सभिनी खां वधीक आहे, उन प्रमाणे पाण चवंदासीं कि भई हिन में ही हिन पर्टिकुलर वस्तु जो सुठो सोर्स आहे। तो दाल पाण चवंदा आहियूं कि भई दाल में वधीक प्रोटीन आहे। दाल में वधीक प्रोटीन कान्हे। 100 ग्राम दाल में 70 ग्राम शुगर अथव, 67 टू बी वेरी स्पेसिफिक, 67। तव्हां गूगल करे वठो, ठीकु आहे। 67 ग्राम कार्बोहाइड्रेट्स आहे दाल जे अंदर, उनमें खाली 9 ग्राम प्रोटीन आहे। त आउं दाल खे प्रोटीन जे सेक्शन में कान रखंदुसि, आउं दाल खे शुगर जे सेक्शन में रखंदुसि। ऐं दाल मां प्रोटीन खणणो मतलब केतिरी दाल खाइणी पवंदी तव्हांखे ख़बर आहे? बहुत सारी। तो भी डाइटिशियन तो बोलते हैं कि दाल तो लंच में भी खाना चाहिए, नाइट में भी खाना चाहिए। 100% खाना चाहिए। मैं बंद तो करवा ही नहीं रहा हूँ दाल, बट दाल का जो गोल है ना, वो हम अचीव नहीं कर रहे हैं। वो मैं आपको बताऊंगा कि क्यों। आपको दाल बंद नहीं करनी, दाल आपको खानी है। दाल हम इतनी क्वांटिटी में खाते ही नहीं कि उसका फायदा और नुकसान हो। मैं आपको बता रहा हूँ अभी से, उससे फायदा भी नहीं होगा, नुकसान भी नहीं होगा, क्योंकि क्वांटिटी नहीं है। आप समझ रहे हो कि आप 100 ग्राम दाल में 4 लोगों का खाना बन जाएगा। दाल के रात को नहीं खानी चाहिए। नहीं खा सकते हो आप दाल, फाइन। दाल आपको बंद नहीं करनी, मैं आपको कॉन्सेप्ट क्लियर करा रहा हूँ और आपको और पता चलेगा अभी। एक मिनट हम है ना, मुझे ये बंद करना पड़ेगा। मुझो कुत्तो है ना रूम में अची वियो आहे, दरवाजो खोले वियो आहे, त मूंखे दरवाजो बंद करणो पड़ेगा। तव्हां मिलंदा छा मुंहिंजे कुत्ते सां? श्योर। एक मिनट, मैं दरवाजा बंद करके आया, फिर मैं आपको हेलो भी करवा देता हूँ इससे। Okay, I'm back
एंड मेरा साथीदार भी बैक. Hey, so cute. Hello. लगे चाहिए वोडाफोन जो कुछ हो. Yeah. मेरे को इतना गुस्सा चढ़ता है. इसका नाम है बेचारे का, क्या वोडाफोन और वोडाफोन. वही वोडाफोन नहीं बोलना चाहिए. हाँ. क्यूट. ठीक है, तो सो जाते हैं. को मैंने डिस्टर्ब किया. गो. ओके. द सेकंड सोल्यूशन है कि पाखे पंहिंजे खुराक में प्रोटीन खपे. नाउ प्रोटीन जो ॿ सभिनी खां वधीक फ़ाइदा अथव. हिकु सम्झो तव्हांजे कम वारी जेकी एग्जाम्पल पाण खयोसीं, कम वारी लाइ जेकी रिक्रूटमेंट एजेंसी हूंदी आहे न, ॿियो कम वारी प्रोवाइड कंदी, हूअ प्रोटीन हलाईंदो आहे. मतलब इंसुलिन जेको आहे न, उहो प्रोटीन मां ठाहींदो आहे. पंहिंजी बॉडी में जेतिरा बि हॉर्मोन्स आहिनि न, इंसुलिन, ईस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, थायराइड, जेतिरा बि हॉर्मोन आहिनि उहो सभु प्रोटीन मां ठाहींदा आहिनि. त तव्हां तव्हांजे बॉडी वेट प्रमाणे रेगुलर प्रोटीन कान खाईंदा त तव्हां तव्हांजी बॉडी खे रॉ मटेरियल ई कान था प्रोवाइड कयो कि हू इंसुलिन ठाहे. त उहो इंसुलिन ठाहींदी किथां? तव्हांखे डायबिटीज़ आहे, तव्हांखे इंसुलिन खपे. इंसुलिन लाइ जेको रॉ मटेरियल आहे उहो तव्हां पायो ई कान था तव्हांजी बॉडी में, त ठाहींदो किथां? ठीकु आहे. तंहिंजे लाइ तव्हांखे स्पेसिफिक अमाउंट प्रोटीन खपे रोज़ जो रोज़. ख़बर कीअं पवंदी घणो खाइणो आहे तव्हांखे प्रोटीन? सिंपल फॉर्मूला है. वजन कयो पंहिंजो, जितना वेट है उतना ग्राम का उतना ग्राम प्रोटीन. प्रोटीन खाना चाहिए. वो मिनिमम है. हाँ, जैसे 80 है तो 8 ग्राम खाना चाहिए. नो नो नो, ऐसे 80 है तो 80 ग्राम खाना चाहिए. हाँ, 80 ग्राम खाना चाहिए. सॉरी. ठीक है. हाँ. तो आपका जितना आप पहिरियां ना तव्हां पंहिंजो वञी वजन चेक कयो. पंहिंजे घर में वजन कांटो न हुजे न त कोई दवाखाने में वञो, जिम में वञो, पंहिंजो वजन चेक कयो. वजन चेक थी वियो न, उनखां पोइ तव्हां उनखे मल्टीप्लाई कयो 1 सां. अगरि तव्हां एक्सरसाइज कान कंदा आहियो त तव्हां अगरि रोज़ पंधु करणु वञो था या जिम वञो था या योगा कयो था या ज़ुम्बा कयो था त उहो रिक्वायरमेंट वधीक आहे. 1.5 थी वेंदी उहा रिक्वायरमेंट. तव्हां रोज़ वेट लिफ्टिंग कयो था जिम वञी करे 7 ॾींहं अठवाडिये जा, त तव्हांखे 2 ग्राम खपे पर केजी. त मिनिमम त 1 ग्राम खपे ई खपे. त तव्हांजो वजन 60 किलो आहे त तव्हांखे 60 ग्राम प्रोटीन खपे. ठीकु आहे. 60 ग्राम. त तव्हां चवंदा हाणे 60 ग्राम प्रोटीन मूंखे मिलंदो किथां? हिते थोरो कंफ्यूजन चालू थींदो आहे सभिनीनि खे. तंहिंजे लाइ डायटिशियन पैसा कमाईंदा आहिनि. डायटिशियन जो कम ई आहे कि तव्हांजे लाइ तव्हांजी रोटी ॻणे करे तव्हांखे ॾिए कि भई तव्हांखे एतिरो खाईंदा त तव्हांजा सभु न्यूट्रिशन तव्हांखे मिली रहंदो. ठीकु आहे. ऋषिका, यू हैड अ क्वेश्चन. Yeah, actually, I'm a person जिसको like मैं जॉगिंग करती हूँ, वॉक करती हूँ, साइकिलिंग करती हूँ, एक्सरसाइज करती हूँ. बट आई डोंट थिंक आपको सुनने के बाद मैं इनफ प्रोटीन खा रही हूँ, बिकॉज इतना प्रॉपर नहीं है. लाइक ज्यादा से ज्यादा मैं आधा अमाउंट खा रही होंगी उसका. But Ishika, no problem. Like if it makes you better, feel better. 80% of Indians don't do that. और 80 में नीचे वाला नंबर बोल रहा हूँ. This is something which मैं छाती ठोक के बोलता हूँ कि कुछ भी forget, सब वस्तु भुलिजी वञो. खाली सुभाणे खां आहे न तव्हांजो प्रोटीन फिक्स कंदा न, तव्हांजी अधु खां मथे प्रॉब्लम सॉल्व थियण चालू थी वेंदी. ऐं हींअर लिस्ट कंदुसि कहिड़ी कहिड़ी प्रॉब्लम. तव्हांखे सॼो ॾींहुं मिठो खाइण जो मन थींदो हुजे न, उहो तव्हां बंदि थी वेंदो. बंदि थी वेंदो. मां चवां थो 2 ॾींहंनि में तव्हां मिठो तव्हांखे खाइण जो मन थो थिए. Let's say, Ishika, if I won't ask your weight, but I'm just imagining that you are 56 kg. That's it. No, I'm okay with telling my weight. My weight is 75.5. Okay, you are 75. And Yeah. आप कितने मील खाते हो दिन में? 3 कंपल्सरी 3 तो है. तो इशिका जो 75 kg वेट अथस ऐं 2 मील खाईंदी आहे सुबुह बपोर शाम. ठीकु आहे. त हिनखे मिनिमम भुलिजी वञो कि एक्सरसाइज कंदी आहे कान कंदी आहे, हिनखे मिनिमम 75 ग्राम प्रोटीन खपे. 75 खे 2 में डिवाइड कंदोसि त हिनखे पर मील 25 ग्राम प्रोटीन खपेसि. ठीकु आहे. 25 ग्राम. हाणे 25 ग्राम प्रोटीन लाइ तव्हांखे केतिरो खाधो खाइणो पवंदो तव्हांखे ख़बर आहे? ऐं ही पहिरियों डायटिशियन हूंदो तव्हांखे चवंदो कि तव्हांखे वधीक खाओ, घटि न. प्रॉब्लम आहे घटि खाइण सां. ग़लति वस्तु तव्हां वधीक खाओ पिया, सही वस्तु तव्हां घटि खाओ पिया.
25 ग्राम प्रोटीन लाइ हिनखे 120 ग्राम पनीर खाइणो पवंदो. Okay. 50 ग्राम सोया वड़ी खाइणी पवंदी हिनखे. अगर तू नॉनवेज खाईंदी है तो 4 बेदा खाइणा पवंदा, 100 ग्राम चिकन खाइणो पवंदो, 200 ग्राम मच्छी खाइणी पवंदी. Okay. ॾही खाइणी. हाणे तव्हां चईंदा की तव्हांखे दाल मां बि प्रोटीन मिलंदो आहे, ठीकु आहे. तव्हां 25 ग्राम प्रोटीन लाइ हिनखे 300 ग्राम दाल खाइणी पवंदी. 300 ग्राम दाल में न मुंहिंजो ने मुंहिंजे आजू बाजू वारा सभिनी लाइ दाल ठही वेंदी. I know. छोकी 100 ग्राम दाल मां 9 ग्राम प्रोटीन मिले, वो कच्ची दाल मां. त हिनखे 300 ग्राम खाराईंदोस भई, ॿियो गैस थींदोसि उहो अलॻि. मूं आहे न तव्हां सभिनी लाइ हिकिड़ी लिस्ट ठातल आहे, जंहिंमें वेजिटेरियन ऐं नॉन वेजिटेरियन ॿिन्हिनि प्रोटीन जा नाला लिखल आहिनि कि भई पनीर आहे, ॾही आहे, सोया वड़ी आहे, टोफू आहे, बादाम आहे, अखरोट आहे. हिननि में तव्हांखे घणो घणो प्रोटीन मिलंदो आहे न, उनजो नंबर बि लिखल आहे. 100 ग्राम मां पनीर मां एतिरो प्रोटीन मिलंदो आहे, हिन मां एतिरो मिलंदो आहे. उहो सभु ठाहे रखियो. सेशन पूरो थींदो आहे तव्हांखे उहो लिस्ट मोकिले छॾियो. ऐं सर प्रोटीन पाउडर पींदासीं त सपोज असां खीरे में विझी करे पोइ हले उहो हले न, प्रोटीन उहो पाउडर? हले प्रोटीन. हाँ. अच्छा, एमवे जो प्रेफर करे सघूं था असां एमवे कंपनी जो? हाँ, एमवे भी हले, ॿी जेकी भी कंपनी तव्हांखे वठण जी हले. एमवे जो प्रोटीन पाउडर, एमवे जो प्रोटीन सुठो आहे न्यूट्रीलाइट जो. हाँ. ठीकु आहे. अच्छा, पाण ॻाल्हायूं था हुनजे मथां बि, पाण ॻाल्हायूं था प्रोटीन पाउडर जे मथां बि ॻाल्हाईंदासीं. अखरोट में प्रोटीन आहे? अखरोट में आहे न प्रोटीन. अखरोट में आहे. वाह, अचां ई तो अखरोट ते बि अचां पियो हींअर ई. भिगा करे शुगर के लिए छा थियो? शुगर जे करे ने भिजाए करे खाईंदा आहियूं. राति भिजाए रखो. हले भिजाए रखो, बादाम भी भिजाए रखो ऐं अखरोट भी भिजाए रखो. थोड़ो स्वाद. पर चलो हिकु ॾींहुं तव्हां भुलिजी विया त न मतिलब ई कान्हे तव्हां अखरोट ऐं बादाम कान खाईंदा ॿिए ॾींहुं. सुकल बि हलंदी, हुनमें कोई नुक़सान कान्हे. ठीकु आहे. भिजियल हूंदी त बेटर रहंदो तव्हांजो. ओके. हाय पायल. ऑलराइट. ओके, नेक्स्ट. पहिरियों चांवर, फुल्को, खंड, मिठी वस्तुनि खे घटि करणो आहे. ॿियो प्रोटीन वधाइणो आहे. प्रोटीन वधाईंदा तव्हांजी त बुख पहिरीं साइड ते थी वेंदी. तव्हांखे एतिरी बुख लॻंदी कान, छोकी तव्हां प्रोटीन फिक्स कंदा. पहला हो गया तुम्हारा शुगर का, दूसरा हो गया ये. तीसरा, शुगर को यूटिलाइज करना है. शुगर यूटिलाइज कान था कयूं, उनजे कारण पाके प्रॉब्लम थी आहे. ठीकु आहे. त तव्हांजी डेली रूटीन में फिजिकल एक्टिविटी कोऑपरेट कयो. हाणे मूंखे ख़बर आहे तव्हां चईंदा सॼो ॾींहुं त कमु कयां थी, मथां हेठि, हेठां मथे, सॼो ॾींहुं कमु हले पियो, घर वेठी आहियां, ऑफिस जेको बि तव्हांजो कमु आहे तव्हां कयो था, राइट. पर प्रॉब्लम छा आहे की तव्हां उहो कमु रोज़ जो रोज़ कंदा न त तव्हांजी बॉडी हुन तां यूज़ टू थी वई आहे. एक्सरसाइज में बि तव्हां ख़ाली पंधु करणु वञो था, रोटी खाधी आहे 20 मिंट ऐं पंधु करणु वेंदीसि, तव्हांजो अगरि रोज़ जो रोज़ सेम टू सेम रूटीन आहे न, तव्हांजी बॉडी यूज़ टू थी वेंदी हुन ते. कोई चेंज ई कान ईंदो पोइ. त तव्हांखे कोई न कोई पहिरीं फिजिकल एक्टिविटी ऐड कर. त तव्हां अञा हींअर कुझु कान कंदा आहियो न कसरत में, त कुझु न कुझु चालू कयो. पंधु सुठो लॻंदो जॾहिं पंधु करणु वञो, जॉगिंग कयो. कुर्सी ते वेठे वेठे बि कुझु एक्सरसाइज़िस हूंदियूं आहिनि, तव्हां हथ रोटेट करे था सघो. जेके गोॾनि वोॾनि में ॾुखाव आहे तव्हां वॉक कान था करे सघो त तव्हां नॉर्मल चेयर एक्सरसाइज बि करे था सघो. पर मेक श्योर तव्हां कुझु न कुझु एक्सरसाइज चालू कयो. मुंहिंजे पप्पा खे प्रॉब्लम आहे सेम, त मूं उन्हनि खे ही ॿुधायो, उन्हनि खे एक्सरसाइज माना पंधु करणु कंदा आहिनि, पर हिननि हिकिड़ी हैबिट ठाती आहे की जेॾी महिल बि रोटी खाइनि न, उनखां पोइ 20 मिंट पंधु करे छॾनि. त हुनजो ॾींहं में कलाकु पंधु थी वेंदो आहे. सुबुह नाश्ते खां पोइ 20 मिंट, बपोरनि खां पोइ 20 मिंट ऐं राति जो खाधे खां, त हुनजो कलाकु पंधु थी वेंदो आहे. त तव्हां हीअ सिंपल टिप आहे. रोटी खाई वरिती, विहणो कान्हे वञी करे रोटी खाई करे, रूम में ई पंधु करे वठो 20 मिंट. ठीकु आहे. हिन खां वधीक बि कुझु फिजिकल एक्टिविटी तव्हां इनकॉर्पोरेट करे सघंदा हुजो त कयो. टियों, चौथों, वेरी इंपॉर्टेंट, वेरी वेरी इंपॉर्टेंट, जंहिंजे बारे में इंडिया में पाण ॻाल्हाईंदा कान आहियूं, पर हाय अभिलाषा,
मानसिक तनाव, मेंटल स्ट्रेस, जेॾी महिल बि तव्हांखे चिंता थींदी आहे न कोई बि वस्तु जी, तव्हांजी शुगर लेवल मथे वेंदी। नोट कयो आहे कॾहिं तव्हां? जेॾी महिल बि तव्हां स्ट्रेस आहियो तव्हांजो ब्लड शुगर लेवल मथे वेंदो आहे। हाँ सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे, हाँ सही। त तव्हांखे कोई बि चिंता थी, कुझु किस्सो थी वियो, कंहिंजी डेथ थी वई या कुझु बि थियो, जंहिंजे मथां टेंशन ईंदो न, उनखां पोइ तव्हांजो ब्लड शुगर मथे थी वेंदो। ठीकु आहे, त स्ट्रेस छा, तव्हां जेॾी महिल बि स्ट्रेस थींदा आहिनि तव्हांजी बॉडी में हिकिड़ो ॿियो हार्मोन रिलीज थींदो आहे जंहिंजो नालो आहे कोर्टिसोल। यादि रखण जी ज़रूरत कान्हे, कोर्टिसोल तव्हांजे इंसुलिन खे वापसि खां अफेक्ट कंदो। ठीकु आहे, सेम रीज़न। उन लाइ तव्हांखे कुझु करणो पवंदो। त हिते जेके बि PCOS जो प्रॉब्लम आहे न, PCOS छाजे लाइ थींदो आहे कंहिंखे ख़बर कान्हे, मेडिकल फील्ड खे बि अञा ख़बर कान्हे, कोई रीज़न ख़बर कान्हे। त PCOS जे पुठियां न 2 कारण आहिनि। ओके लता रुसी वई आहे, ओके फिजिकल इनएक्टिविटी ऐं स्ट्रेस। 8 साल थी विया मूंखे हिन फील्ड में, ऐं 2 गायनेकोलॉजिस्ट सां कमु कंदो आहियां। मूं न करे 2-3 हज़ार पेशेंटनि खे रिकवर कया हूंदा। मूं वटि एग्जैक्ट नंबर कान्हे, पर एटलीस्ट 2000 प्लस, जस्ट बाय फिक्सिंग दीज 3 थिंग्स। इंसुलिन रेजिस्टेंस को मैनेज करो, जो लता रूट गई है उसको मनाओ, शुगर कम देके, एक्सरसाइज करो एंड स्ट्रेस मैनेज करो। ये 3 चीजें। ठीक है, पर यही वस्तु डायबिटीज में भी आहिनि। डायबिटीज पाखे लाइफस्टाइल कंडीशन जे कारण थींदो आहे। पाण ज़रूर खां वधारे कार्बोहाइड्रेट्स खाधा आहिनि, उहो बि सालनि खां। हाणे तव्हां नोट कयो न, पंहिंजे रोटी में कार्बोहाइड्रेट्स केतिरो आहे। सुबुह बपोर शाम पाखे चांवर फुल्के वग़ैरह हले कान। उनखां पोइ तरल वस्तु पिया खाऊं, पिया मिठाई पिया खाऊं, फ्रूट पिया खाऊं। तव्हांखे फ्रूट इलाही वणंदो आहे न, राति जो पिया फ्रूट खाईंदा आहियो वेही करे। मम्मी जन इलाही मथो ख़राबु कयो, बेटा फ्रूट खा, फ्रूट खा, सुठो आहे, सुठो आहे। सुठो आहे फ्रूट, ऐं नथो चवां कि फ्रूट सुठो कान्हे, पर फ्रूट में बि शुगर आहे। हिकु केले में घणी शुगर हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे? नॉर्मल साइज केलो 23 ग्राम। वॾो केलो हूंदो न त 40 ग्राम ताईं शुगर हूंदी आहे। हा, पाण चईंदा आहियूं केलो त सुठो आहे, केले में पोटेशियम मिलंदो आहे। पोटेशियम लाइ तव्हां इंसुलिन जी छो था पथारी फेरो? पोटेशियम तव्हांखे ॿी वस्तुनि मां बि मिली वेंदो न। मूं वटि सॼी लिस्ट आहे, तव्हांखे मोकिलाए सघंदुसि जेके बि पोटेशियम जो टेंशन हुजे। पर त ओके, फ्रूट्स कैन बी ईटन इन द मॉर्निंग, यस। पर हिकु वरी हिकिड़ी मस्त नंढड़ी आखाणी ॿुधायां तव्हांखे। ठीकु आहे, नंढड़ी सी आहे। वीचारो तव्हां आहे न हिकिड़े जंगल में ट्रैकिंग ते विया आहियो। ठीकु आहे, ट्रैकिंग ते निकिता आहियो, तव्हांखे ख़बर कान्हे अॻियां कहिड़ो रस्तो आहे, किथे कंडा पिया आहिनि, तव्हांखे कुझु ख़बर कान्हे। ठीकु, तव्हां पंधु कयो ऐं एतिरो पंधु कयो त तव्हांजो जेको जूतो हो न, उहो थोरो फाटी वियो। ठीकु आहे, हाणे तव्हां जूतो फाटी वियो त तव्हां जूते वग़ैरह पिया पंधु कयो पिया, ऐं रस्ते में कंडा अची विया ऐं तव्हांखे लॻो कंडो। हाणे तव्हांजे पेर मां खून पियो निकिरे ऐं पेर में ॾुखे बि पियो, त तव्हां हाणे लंगड़ी कंदे कंदे पिया हलो। ठीकु आहे, तव्हां जिते जहिड़े डेस्टिनेशन ते वञिणो हो उथी करे हाणे रिटर्न पाछा पिया वञो घर बाजू। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि कहिड़े पासे कंडा आहिनि। लॉजिकली अभिलाषा तोखां पुछां कि तूं कंडे वारे रस्ते तां वापसि हलंदीअ या साफ़ रस्ते तां हलंदीअ? साफ़ रस्ते तां हलंदीअ न। ठीकु आहे, त तव्हांखे ख़बर आहे कि शुगर वारी वस्तुनि तव्हांखे डायबिटीज़ ॾिनो आहे, त लॉजिकली तव्हांखे उहो शुगर वारी वस्तु अवॉइड करणी खपनि न। तव्हांखे लॻो बि आहे, पेर मां लोही बि निकिरे पियो, उनखां पोइ तव्हां चओ था नहीं आउं सुबुह मां पंधु कंदीसि न त मूंखे पर सुबुह मां बि कंडो त कंडो ई आहे न। समझ रहे हो आप मैं क्या बोलने की ट्राई कर रहा हूँ? सो द लॉजिकल आंसर इज कि जितनी भी चीजें तुम्हारी बॉडी के अंदर शुगर डाल रही हैं उसको हमें मिनिमाइज करना है और तभी खाना है जब हम उसको यूटिलाइज कर सकें। तो मॉर्निंग इज गुड, बट मॉर्निंग इज गुड,
तो मैं ऐसा बोलता हूँ कि हम प्रोटीन वाला कुछ क्यों नहीं खा सकते सुबह को? वाई डू वी हैव टू गो फॉर? तो पा नाश्ते में पा कोकी ठाहियो तो चाय कोकी भाई फुल ऑफ खंड। पर अगर तव्हां नाश्ते में ॾिसो तव्हां स्प्राउट्स खाओ, स्प्राउट्स जी बेल ठाहे खाओ, चणनि जी बेल ठाहे खाओ, मूंग खाओ, है ना, त उन में तव्हांजो पेट बि भराईंदो। तव्हां उनखे मस्त में मसालेदार ठाहे करे खाओ, ॾही वही पाए करे चाट चना मसाला ठाहे करे खाओ उनखे, तव्हांजे लाइ सुठो रहंदो न उहो। ठीकु आहे, त इहे आहिनि थोरा सजेशंस तव्हांजे लाइ। कॉन्सेप्ट क्लियर कयो, कुझु सवाल हुजे त ॿुधायो। 10-15 मिंट पाण सवालनि जे मथां कयूं था। डेली स्प्राउट्स में भी कुछ चेंज हुजे न, ये रोज स्प्राउट्स खाई खाई बोर थी वेंदा आहियूं पोइ वरी असां। हा, त हुन लाइ न तव्हांखे सॼो लिस्ट मोकिलंदुसि न प्रोटीन जो, त स्प्राउट अच्छा। छॾे ॿी जेकी बि वस्तु आहिनि न उहो तव्हां ट्राई करे ॾिसो। रेसिपी तव्हां एक्सपेरिमेंट कयो। हाँ, वो तो रेसिपी तो समझ में वेंदी, बस चीजूं जीअं ख़बर पवंदियूं वञा। वस्तु तव्हां उहो वापरणी आहिनि तव्हां। हाँ, ये फ्रूट्स क्या खाइजनि? आशांती फ्रूट है ना, तव्हां खाई था सघो जामफल, एप्पल, जामुन, ऑरेंज। पर उनजो बि मूं वटि लिस्ट आहे, मूंखे है ना तव्हांखे मोकिले ॾींदुसि कि भई कहिड़ा कहिड़ा फ्रूट तव्हां खाई था सघो। पपीता नहीं खा सकता क्या? पपीता प्रोटीन लिस्ट ऐं फ्रूट लिस्ट। हाँ, ॿियो ॿुधायो। और पपीता? पपीते में इलाही शुगर अथव। पपीतो, मैंगो, वाटरमेलन इज स्टिल ओके। एंड दैट वो क्या बोलते हैं, दैट सिंधी फ्रूट क्या बोलते हैं उसको, वो गिद्रा, शक्कर-टेटी। मस्कमेलन। सॉरी, मस्कमेलन। I like गिद्रा, That is not Sindhi fruit. नालो सिंधी चई। हाँ, सॉरी, कंफ्यूजन। मैं खुद कंफ्यूज हो गया, हमने कौन सा फ्रूट बनाया हुआ है। ओके, पर एक फ्रूट के डिटेल में नहीं जाएंगे, मैं आपको लिस्ट भेज दूंगा कौन सा फ्रूट आप खा सकते हो, सिंपल। और लीची में भी रहता क्या शुगर? क्या हुआ? लीची और चेरी में भी शुगर रहता है क्या? यस, लीची में तो बहुत रहता है शुगर। लीची तो बहुत, देखो बहुत शुगर रहता है लीची में। हाँ, स्वीट है वो, काफी स्वीट। मेरे को सिर्फ सोच के ही मेरा शुगर लेवल ऊपर जा रहा है। दैट्स स्वीट। लीची बहुत स्वीट रहता है। हाँ। My God, I used to eat like a whole bowl of lychees. Oh my God. फिर लता रूठेगी ना। Obviously रूठेगी। ओके, प्रदीप पूछ रहा है कि एक्सरसाइज करने से पहले कुछ स्पेसिफिक खाना चाहिए। डायबिटीज के लिए है ना, मैं ऐसा सजेस्ट करूंगा, खाली पेट एक्सरसाइज करो। अच्छा, बेस्ट रिजल्ट्स। बट अगर तुम खाली पेट नहीं कर सकते तो शुगर वाला तो कुछ नहीं खाना है। तो मेरा पर्सनली प्री वर्कआउट, इनको प्री वर्कआउट मील बोलते हैं, मेरा पर्सनल प्री वर्कआउट है बड़ा सा बोल दही, 300-350 ग्राम दही, उसमें मैं डालता हूँ तकमरिया, जो चिया सीड जिनको बोलते हैं, जो चिया सीड्स। हाँ, 30 ग्राम डालता हूँ और 15-20 बादाम ऊपर डाल देता हूँ। तो ये पूरा मिक्स करके खाने में मेरे को मजा आता है। दैट इज माई प्री वर्कआउट। तो ये पूरा आप नाश्ते में खा सकते हो। कैसे? रात को ही इसको दही में अंदर 30 ग्राम चिया सीड्स डाल के मिक्स कर लिया और उसको फ्रिज में रख दो। तो चिया सीड आपको पता है वो फूल जाते हैं। हाँ। तो वो प्रॉपर फूल के मस्त में पुडिंग बन जाता है वो। अच्छा, उनमें तव्हां सुबह जेको भी तव्हांखे फ्रूट खाइणो हुजे हुन सां गॾु, जेका मूं लिस्ट ॿुधाई न उनमां, वो ऊपर डालो, बादाम डाल के मिक्स करके मस्त ठंडा पुडिंग खाओ ब्रेकफास्ट में, मजा आ जाएगा। और लाइक जैसे मुझे पीसीओएस है तो लाइक वर्कआउट से पहले कुछ खाना चाहिए या एम्प्टी स्टमक हो तो ज्यादा बेटर? आइडियली एम्प्टी स्टमक। बट उसमें है ना ऋषिका, क्या होता है, इट डिपेंड्स एज वेल कि इफ यू हैव एनी अदर फिजिकल गोल्स, लाइक इफ यू वांट टू बिल्ड मसल्स व्हाइल मैनेजिंग योर पीसीओएस, ऐसा कुछ है तो फिर वो चेंज होता रहेगा। बट अगर आपको सिर्फ और सिर्फ अभी पीसीओएस मैनेज करना है तो एम्प्टी स्टमक, वो एम्प्टी स्टमक। ठीक है, दे बताओ। आज मजा आई कि ना सेशन में? बढ़िया, मस्त। Loved it. मेरे को भैया मूंखे लंच खां पोइ कार्विंग थी ॾाढी शुगर, स्वीट्स खावां तेसिताईं पोइ मज़ो न ईंदो आहे तेसिताईं। मुंहिंजो ओबेसिटी जो रीजन इहो ई आहे।
पर हाँ वही त प्रॉब्लम ई सॼी आहे न हिकिड़ी साइकिल अथव ई सभु ॿुधी ये तव्हां ॿुधायो त अॼु ताईं कंहिं ॿुधायो ई न आहे कि प्रोटीन ज्यादा खाइण सां भई मुंहिंजी कार्विंग घटि थी वेंदी। 2 ॾींहंनि में 2 ॾींहंनि में मां ज़रूर ट्राई कंदमि हाणे ज़रूर इहो। ट्राई कयो 100%। तव्हांजो वजन चेक कयो उन हिसाब सां तव्हां प्रोटीन खाइण शुरू कयो ज़रूर। एंड मेक श्योर हाँ। तव्हां ॾही खे न अंडर एस्टिमेट न कजो। अच्छा। ॾही में भले एतिरो प्रोटीन कान अथव पर ॾही में आहे न सुठा बैक्टीरिया अथव उहो तव्हांजे गट हेल्थ खे सुठो कंदा। ठीकु आहे। अच्छा। हिकिड़ी वॾी कटोरी ॾही त फिक्स सुबुह बपोर शाम जेॾी महिल बि तव्हांखे खाइणी हुजे। ॾही न खाईंदी आहियां भैया मां। ॾही न वणंदी आहे। ॾुध पीअंदी आहियां बाक़ी ॾही न खाईंदी आहियां। हाँ छाछ पीअंदी आहियां। छाछ पियो त फिर 2 गिलास 2 गिलास ब्रेकफास्ट में पी छॾियां। केॾी महिल बि ॾींहं में 2 गिलास पीअणा खपनि तव्हां। अच्छा। ठीकु आहे। छोकी जेको तव्हांखे शुगर क्रेविंग थिए थी न हुनजे पुठियां मेन कारण आहे प्रोटीन। ॿियो कारण आहे तव्हांजे इंटेस्टाइन में जेका बैक्टीरिया हूंदा आहिनि हुनजो इम्बैलेंस। त उनजे बारे में असां अलॻि सेशन कंदासीं पर सिंपल सोल्यूशन आहे रोज ॾही खाओ या छाछ पियो। छाछ पियां। हाँ साइकिल जो जेकी मूं ॻाल्हि कई पे न तव्हांजी बॉडी खे न स्पेसिफिक अमाउंट एनर्जी खपंदी आहे हू पाण सालनि खां वधीक खाधी आहे ज़रूरत पई उन खां वधीक उन में बि कार्बोहाइड्रेट्स जेका पाखे हलो पाखे 5 खपंदा हुआ त पाण 10 पिया खाऊं ऐं प्रोटीन पाखे 5 खपंदा हुआ त 1-2 पिया खाऊं। हाँ त हाणे पाखे करणो छा आहे हिनखे 5 ते आणणो आहे बैलेंस 10 था हटी करे 5 ते आणणो है। डेयरी प्रोडक्ट्स खा सकते हैं क्या पीसीओएस में? आई वाज सजेस्टेड टू स्टॉप। रेशम डेयरी प्रोडक्ट्स जो जेको सीन है ना डेयरी प्रोडक्ट्स हर किसी पीसीओएस वाले को बंद करने की जरूरत नहीं है। यू लिसन टू योर बॉडी। तव्हांजी बॉडी सां ॻाल्हायो। इलाही माण्हुनि खे न खीर जी आइटम खाइण खां पोइ गैस जो इशू थींदो आहे डायरिया थी वेंदो आहे या कब्जियात थी पईंदी आहे या छाती में भारी भारी लॻंदो आहे या एसिडिटी थी पईंदी आहे त तव्हांखे अगरि गैस ही सभु प्रॉब्लम थियनि था त तव्हांखे खीर जी आइटम खां दूर रहणो खपे। स्किन जो रैशेस अची वेंदा आहिनि स्वेलिंग थी वेंदी आहे मुंहुं ते त तव्हां अगरि ही वस्तु तव्हांखे नथी थियनि त खीर जी आइटम खाओ पीसीओएस हुजे की न हुजे कोई फर्क़ु कान पवंदो। तव्हांजी बॉडी तव्हांखे ॿुधाईंदी की भई मूंखे ही खीर नथो पचे। प्रदीप टाइप आई नो एक्सरसाइज के बाद लो हो जाती है देन यू हैव योर मील। जैसे ही आपका एक्सरसाइज खत्म होता है तो आप अपना ब्रेकफास्ट करो तो ब्लड शुगर लेवल वापस से नॉर्मल पे आ जाएगा। ऑसम। चलो हाणे है ना मूंखे वञणो आहे त पाण सेल्फी कढियूं अचंदा हुजनि सभु कैमरा ते त पाण हिकिड़ी सेल्फी कयूं न त पोयां वञा तव्हांखे मज़ा मस्त बढ़िया बहुत मजा आया। ओके ठीकु आहे त तव्हां सभिनीनि खे तव्हांजे फैमिली वारनि खे दोस्तनि यारनि सभिनीनि खे ॿुधाइणो आहे सभिनीनि खे चओ कि ग्रुप जॉइन करनि। तव्हां ग्रुप जॉइन कंदा मुंहिंजो व्हाट्सएप ते तो उन ते ही सब डिटेल्स पाइंदो रहंदुसि। अरे वाह प्रदीप का शक्ल दिखा मेरे को। Yeah, one more suggestion I want to give. Yes, Lavina. Whatever you have said, it is very difficult to remember. So, can you send us a recording 100%. of this session? Yes, Lavina. मैं रिकॉर्डिंग करता ही हूँ और मैं भेज ही देता हूँ ग्रुप पे। So, really, it is very helpful. We are going to doctors since ages, you can say, but we never got right guidance from any doctor, you know. And very simple language you have showed us everything. So really, I'm very thankful to you. Thank you, Lavina. Thank you so much. It feels really good. Feels really good. Thank you. तो रिकॉर्डिंग आपको मिल जाएगा। मुझे 2 दिन लगेंगे थोड़ा एडिट करने के लिए बिकॉज मैं आपको बोर नहीं करना चाहता। हमारी जो बीच पे बकवास होगी हम हटा देंगे। आप शांति से बैठ के जो नॉलेज आपको लेना है वो लो। तो वो एडिट करके मैं आपको 2-3 दिन में भेज दूंगा ग्रुप पे ही डाल दूंगा। और जो भी मैंने फाइल्स आपको बोला है कि प्रोटीन का लिस्ट और प्रोटीन लिस्ट वो भी मैं ग्रुप पे डाल दूंगा। तो मेक श्योर आप अगर ग्रुप पे ना हो तो वहां पे आ जाओ ग्रुप पे। आपका अलग ग्रुप है क्या? हाँ मैंने सिंधी कम्युनिटी का ग्रुप बनाया हुआ है व्हाट्सएप पे। तो मुझे अगर पार्ट ऑफ दैट ग्रुप बनना है तो क्या करना पड़ेगा? मैं यहाँ पे लिंक छोड़ देता हूँ। ओके ये मैंने चैट पे लिंक छोड़ा है। आप आप वो ज्वाइन कर सकते हैं। ठीक है नहीं तो आप मुझे अगर वो ग्रुप नहीं काम कर रहा तो आप मुझे सिर्फ इस नंबर पे व्हाट्सएप डाल देना तो मैं आपको ऐड कर दूंगा। मैंने मेरा नंबर यहाँ पे छोड़ दिया। ठीक है और चलो एक फोटो ले लेते हैं फिर हम जाते हैं।
कहाँ गए सब आ गए क्या? ऑलराइट, ये मेरा फेवरेट पार्ट है। अभी कशिश भाई अभी ज्वाइन कर रहे हैं। ऑलराइट, काउंट ऑफ 3 पे, Okay. 3 and 2 and 1। Awesome, एक और स्क्रीन है हमारे पास। ऑलराइट, 1 and 2 and 3। परफेक्ट, चलो नेक्स्ट टाइम मिलूं था वरी बे कोई टॉपिक ते बे केड़े टॉपिक ते पास सेशन कयूं? पीसीओडी, हाँ, यस, PCOD, PCOS, obviously. पीसीओडी, पीसीओएस। मैं सोच रहा था कि नेक्स्ट टाइम वेट लॉस पे करें स्पेसिफिक खाली। Yeah, sure. हाँ, बढ़िया। हाउ टू लूज बेली फैट इज वेरी कॉमन। सब लोग, थायराइड भी है प्रीति मेरे दिमाग में। हाँ, मुझे थायराइड भी है। थायराइड पे करेंगे हम। तो पूजा मुझे सेपरेटली एक हेलो डाल देना, तो मैं आपको थायराइड का एक पूरा शीट मैंने बनाया कि क्या चीजों का ध्यान रखना है, आप वो अभी से शुरू कर सकते हो, सेशन का वेट क्यों करना है ना? अच्छा, हाँ, ठीक है। स्टार्ट डूइंग दैट। तो ऑसम, चलो सब ध्यान रखो पंहिंजो ऐं मिलूं था पोइ। ठीक है, बाय Bye. बाय। ठीक है।